नाज़रीन हेडलाइंस समझियो अहम ख़बर अवां खे ॾियूं। पाकिस्तान ऐं चीन जे फ़ौजी क़यादत में अहम मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान ख़िते में सिक्योरिटी सूरत हाल ते ॻाल्हियूं कई वयूं आहिनि। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जी अॻुवाणी में पाकिस्तान जी आला सतही वफ़द चीन जो दौरो कयो आहे। चीनी हुकूमत ऐं फ़ौजी आला क़यादत सां स्ट्रेटेजिक सहकार वधाइण ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। ISPR जो चवणु आहे त पाकिस्तान जे हिकु आला सतही वफ़द 9 खां 12 जून ताईं चीन जो दौरो कयो आहे। वफ़द चीनी फ़ौज ऐं ॿियनि इदारनि जे अख़्तियारनि सां वसी पैमाने ते ॻाल्हियूं कयूं। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। पाकिस्तान ऐं चीन जी फ़ौजी क़यादत में अहम मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान ख़िते में सिक्योरिटी सूरत हाल ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। अहम ख़बर ॾेई रहिया आहियूं। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जी अॻुवाणी में पाकिस्तान जे आला सतही वफ़द चीन जो दौरो कयो आहे। चीनी हुकूमत ऐं फ़ौज जे आला क़यादत सां स्ट्रेटेजिक सहकार वधाइण ते ॻाल्हियूं कयूं वयूं आहिनि। आगाह कयो पिया। ISPR जो चवणु आहे त पाकिस्तान जे हिकु आला सतही वफ़द 9 खां 12 जून ताईं चीन जो दौरो कयो आहे। वफ़द चीनी फ़ौज ऐं ॿियनि इदारनि जे अख़्तियारनि सां वसी पैमाने ते ॻाल्हियूं कयूं।